नौसिंह पेरूमल ऐं भरपासे वारा इलाइक़नि में बरसातूं तबाहकारी जारी आहिनि। केतिराई घर रही पर पइजी विया आहिनि। इंतज़ामिया गुम आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे धरती टीवी जो रिपोर्टर फिदा यार मोहम्मद जी। फिदा, वधीक तफ़सीलनि खां आगाह कजो। सिंध में जो बरसात जो सिलसिलो जारी है, पर पेरूमल में अज भी जो बरसात या रांगा जो जारी आहिनि। असां हिन वक्त मौजूद आहियूं पेरूमल भरिसां यूसी साधणो जे ॻोठ गुलाम सैणी शहर में, जिते हिक ही खानदान जा जेके घर आहिनि तक़रीबन 15 खां 18 घर जेके आहिनि किरी पट थी चुका आहिनि। नाज़िर तव्हां इहो ॿुधाईंदो हलां त हिन वक़्त ताईं डीसी सांगड़ पारां के बि इमदादी कार्रवायूं या के बि टेंट वग़ैरह आहिनि ॻोठाणनि मुतासिरनि खे न ॾिना विया जो पंहिंजा बचा लॻाए अझा ठाहे जो बरसाति सबबनि में पंहिंजा बचा लिकाए विया आहिनि। इन वारे असां सां ॻोठाणा मौजूदु आहिनि, हिन खां पुछंदासीं हिननि जो छा चवणु आहे ऐं हिन जो हिन टाइम ताईं जी कंहिं मदद कई आहे। असां वटि हींअर बरसाति रंगा कढी रहिया आहिनि। सुबुह बरसाति आई आहे ॾाढी, न बचियो आहे घर, न बचियो आहे माल, न मता। ऐं असांजी कंहिं बि वहार न कई आहे। डीसी सांगड़ या न आया आहिनि, न वज़ीर आला खे असांजो अर्ज़ु आहे त महिरबानी करे असां सां इमदाद करे। ॾिसो था अलाह ताला हिकिड़ो घर बचियो ई कोन्हे, के खट बची न आहे, न अन्न बचियो, न का माल, ॿार 3-4 मरी विया। डीसी सांगड़ खे अपील आहे, साईं मुराद अली शाह खे अपील आहे, जे महिरबानी पुॼे त कुझु कयो। असांखे 2-2.5 महीना थी विया, बरसाति ख़ैर सां हले पई, अलाह साईं रहम कंदो। पर अॼु ॾींहं ताईं असां वटि के बि माण्हू दोस्त न आयो आहे। हितां जे ॻोठाणे जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, इहो ई चवणु आहे त असां को इमदाद या राशन या अटे जो कटो कोन था घुरूं। इहो ई सिंध हुकूमत खां ऐं डीसी सांगड़ खां मुतालबो कयो आहे हितां जी चूंडियल तक नुमाइंदनि खां त जेको असांखे रुगो टेंट ॾिना वञनि त असां मुख़्तसिर वक़्त जे लाइ जेसीं ताईं पंहिंजा अझा आॾे सघूं, एसीं ताईं पंहिंजा बचा बरसाति खां लिकाए वेहूं। कैमरामैन टीम सां गॾु फिदा यार मोहम्मद, धरती टीवी न्यूज़ पेरूमल।